कॾहिं मुग़ल साम्राज्य आयो, कॾहिं अरब साम्राज्य आयो, पर सिंध जी तारीख़ ॿुधाए थी त भली उन्हनि हमला कया, असांजे मथां कब्ज़ा कयूं, पर सिंध जो माण्हू विड़ियो, मुक़ाबिलो कयूं, कॾहिं दूल्हा दरा ख़ान जे रूप में, कॾहिं दोदे सूमरे जे रूप में, कॾहिं जनरल होशल शीदी जे रूप में, त मर वेसूं पर सिंध न ॾेसूं। अॼु उन सिंध जे गैरतमंद माण्हुनि जे धरती खे कब्ज़े जी ॻाल्हि पई थिए, उन करे सिंध जा वारसो असीं सिंध जे गैरतमंद माण्हुनि वटि आया आहियूं। तव्हां खां वोट वठण न आया आहियूं, न का ॿी लालच खणी आया आहियूं, तव्हांखे ॿुधाइण आया आहियूं त ही तारीख़ी वतन हज़ारे सालनि खां वठी तव्हां सिंधी क़ौम जी मिल्कियत ऐं मीरास कयो आहे। अचो हाणे पंहिंजे वतन जा वारस थियो, पंहिंजे धरती जा धणी थियो, न त ईअं न थिए त नारायण शाह मजियां त ख़ुदा न करे जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। ईअं न थिए त ही धरती जेका हज़ारे सालनि खां तव्हांजी मिल्कियत